सिकंदर अली जतोई साहब, साईं फताह साले खाके पोटो साहब ऐं हिन पिंडाल में वेठल जेके बि असांजा दोस्त आहिनि सभिनि जी महिरबानी जन टाइम ॾिनो। मुख़्तसरन पंहिंजो सिंध जे सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश ई आहे PTLF हिन टाइम वॾे बहरान जो शिकार आहे छो त हब क्लस्टर ऐं ॿिया जेके मसइला अचनि पिया ऐं उस्तादनि जी सर्विस स्ट्रक्चर ऐं इनिशियल अपॉइंटमेंट वारो मसइलो आहे उहो रोल डे जो शिकार आहे। उनखां अलावा बायोमेट्रिक जे करे काफ़ी उस्तादनि खे परेशानियूं आहिनि। इहे सभु शयूं 4 सालनि जे दौरान हल न थी सघियूं। बहरहाल हाणे जॾहिं इलेक्शन जो हिकिड़ो प्रयास ॿिन्ही ग्रुपनि तरफ़ां साईं सिकंदर जतोई सभिनी सफ़ियो ऐं साईं ग़ुलाम रसूल तरफ़ां जेके नाला ॾिना विया इंडस्ट्री खे, जन इंडस्ट्री पंहिंजो नोटिफाई कयो ऐं उन कमेटी जोड़ी। मुंहिंजो साईं ग़ुलाम रसूल खे, हाजी नाज़र साहब खे, साईं सिकंदर जतोई साहब खे ऐं सिंध जे सभिनी ज़िले सदरनि खे, तालके सदरनि खे इल्तिजा आहे त ख़ुदारा PTLF तंज़ीम खे हिकु करण लाइ जॾहिं हिकिड़ो कमेटी जुड़ी चुको आहे ऐं तव्हांजो पीरियड बि पूरो थी वियो। छो त आइन PTLF जे आइन में इहा आहे त PTLF जो इलेक्शन 3 सालनि लाइ हूंदो आहे। इलेक्शन जो पीरियड 3 सालनि खां आइन मुताबिक़ 3 सालनि जे 6 महीननि जे अंदरि तव्हांखे जेको आहे इलेक्शन प्रोसेस में अचिणो आहे। हिन टाइम तालकनि खे 5 साल थी चुका आहिनि ऐं 4 साल 5 साल जे लॻभॻि ज़िला ऐं डिवीज़न, जॾहिं त 3 सालनि जे पीरियड खे वधाइण लाइ तव्हांजो कोई एक्सटेंशन बि कोन थी सघियो, कोई जनरल बॉडी बि न थी सघियो। हाणे तव्हांजा जेके बि उहिदेदार आहिनि उहे उहिदनि में जे इन में न आहिनि, उहिदनि जो पीरियड ख़तमु थी चुको आहे। उनखे जेको आहे इंडस्ट्री डिपार्टमेंट बि लेटर कढी चुको आहे। हाणे को बि वर्किंग कमेटी या को बि जनरल बॉडी आइनी न हूंदो। तंहिं करे हीअ जेका इलेक्शन प्रोसेस आहे ख़ुदारा इन 10 तारीख़ ते इंडस्ट्री वारे हिन ते हल्फ़ खणी ऐं इलेक्शन जे प्रोसेस खे अॻिते वधायो। असां सभिनि दोस्तनि खे अपील कयूं था त इलेक्शन आहे, इलेक्शन जमहूरी अमल आहे, इन में जेको बि खटे अचे उहो ई जेको आहे पंहिंजो उस्तादनि जी नुमाइंदगी करे। ऐं जेकॾहिं इजाज़त दोस्तनि जो आहे त मां पंहिंजे हवाले सां 2 लफ़्ज़ ॻाल्हायां। साईं सिकंदर जेकॾहिं इजाज़त ॾिए त मौक़े जे मुनासिबत सां, जेको मां अॻु में ई चेयरमैन रही चुको आहियां, त मां पंहिंजे पीरियड में कोशिशि इहा कई तालके खां वठी मर्कज़ ताईं ऐं जेको इलेक्शन करायो आहे, मुंहिंजे ख़्याल में मां पंहिंजो ज़मीर जेको आहे मुतमइन आहे। मां तालका, ज़िला, डिवीज़न ऐं वेंदे मर्कज़ ताईं जेको मूं इलेक्शन कराई बहितरीन नमूने सां कराई। ऐं इंसान आहे, कोताहियूं ग़लतियूं थींदियूं आहिनि, थी सघे